नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त सिंध जे निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। असां सिर्फ़ मुआवनत करे रहिया आहियूं। चूंडनि में सिक्योरिटी फराहम करण निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। रांची में सूबाई वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू खाते जे निगरान वज़ीर हारिस नवाज़ चयो त सिंध में 19,000 पॉलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वेंदियूं, जिन में 6,593 हसास ऐं 6,457 पॉलिंग स्टेशनूं इंतहाई हसास आहिनि। पाक फ़ौज ऐं रेंजर्स इंतहाई हसास करार ॾिनल पॉलिंग स्टेशननि ते मुक़ररु कई वेंदी। सूबाई वज़ीर चयो त सूबे में नॉर्मल पॉलिंगनि ते 4, हसास पॉलिंगनि ते 6 ऐं इंतहाई हसास पॉलिंग ते 8 अहलकार मुक़ररु कया वेंदा। सूबे में चूंडनि जी सिक्योरिटी लाइ 17,000 अहलकारनि जी खोट आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर पिया कयूं। सिंध जे निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। असां सिर्फ़ मुआवनत करे रहिया आहियूं। चूंडनि में सिक्योरिटी फराहम करण निगरान हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। रांची में सूबाई वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू खाते जे निगरान वज़ीर हारिस नवाज़ चयो त सिंध में 19,000 पॉलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वेंदियूं, जिन में 6,593 हसास ऐं 6,457 पॉलिंग स्टेशनूं इंतहाई हसास आहिनि। पाक फ़ौज ऐं रेंजर्स इंतहाई हसास करार ॾिनल पॉलिंग स्टेशननि ते मुक़ररु कई वेंदी। सूबाई वज़ीर चयो त सूबे में नॉर्मल पॉलिंगनि ते 4, हसास पॉलिंग ते 6 ऐं इंतहाई हसास पॉलिंग ते 8,000 अहलकार मुक़ररु कया वेंदा। सूबे में चूंडनि जी सिक्योरिटी लाइ 17,000 अहलकारनि जी खोट आहे।